दोस्तों पहिरीं प्यारो सभिनी दोस्तनि खे ईद जो अॼु चोथों ॾींहुं आहे ऐं ईद जे ॾींहंनि में आउं वीडियो कोन पियो ठाहियां। वांदकाई हुई ऐं सुकून ऐं आराम में हुयुसि। हाणे इंशाल्लाह लागी तो वीडियो ईंदा ऐं तव्हांखे अॼु मास्टर मंज़ूर जे एल्बम 7 जे बारे में ॿुधाईंदासीं। हीअ एल्बम सुठो इन करे आहे जो हिन जो हिकिड़ो मशहूरु कलाम आहे, तमामु घणो ऐं ॾुखाईंदड़ कलाम बि आहे, इश्किया कलाम आहे। हले नथो वसु छा कयां हो मुंहिंजी दिलि तां पहिरीं विसरे नथो। ज़बरदस्त गीत आहे ऐं इन गीत जे करे एल्बम हलियो आहे तमामु घणो। इहो गीत हिकिड़ो ज़बरदस्त आहे, हिन जो 1 नंबर गीत आहे। ऐं जेके बि एल्बम हूंदा आहिनि न, 1 या 2 या 3 या 4 गीतनि जे करे माना ऑडियो कैसेट उनखे तरजीह घणी मिलंदी आहे, जेके मशहूरु थींदा आहिनि गीत। बाक़ी मुकमल एल्बम मशहूरु न थींदो आहे, मुकमल न। को अहिड़ो पको परस्तार हूंदो आहे, सफ़ा पको, त हर रग सुञाणणु चाहे थो त पोइ उहो ॿुधंदो आहे फुल एल्बम, कंप्लीट एल्बम, हर हिकु ॻाल्हि खे सुञाणींदो आहे त ही शाइरी आहे, हितां हीअं ॻायो हो, अहिड़े हिसाब सां। ऐं तव्हां दोस्तनि खे ऐं नंढे जलाल जो एल्बम बि शायदि वणियो आहे, उन ते बि कुझु सुठा व्यू आया आहिनि ऐं हिकिड़े दोस्त कमेंट्स बि कया आहिनि। इंशाल्लाह सभिनी फ़नकारनि जा मूं वटि कवर मौजूदु आहिनि ऐं वीडियो ठाहींदुसि। ऐं हाणे मास्टर मंज़ूर जो ही एल्बम जेको आहे सुठो आहे, बहितरीनु आहे। ऐं हिन अॻे एल्बम ते जेके कमेंट्स आया आहिनि त उहे ॾिसूं कहिड़ा आहिनि, उहे शामिलु कयूं। पहिरियों कमेंट्स जेको कयो, वहीद भाउ लिखियईं वेरी नाइस पिक्चर ऐं खोड़ सारियूं दिलूं। रेड दिल जो मतिलबु आहे त पसंदीदा शइ। वॾी महिरबानी वहीद। उन खां पोइ वरी वहीद भाउ लिखियो आहे सॉन्ग्स VIP ऐं रेड दिलूं। वॾी महिरबानियूं, लख कुर्ब। वहीद तुंहिंजो पसंदीदा फ़नकार आहे मास्टर मंज़ूर। ऐं उन खां बाद तव्हांखे ज़रूरी ॻाल्हि ॿुधायूं त ही जेको वीडियो आउं ठाहियां पियो, इन वीडियो में असां गीत शामिलु न कयो आहे। इन वीडियो में अव्हांखे ॿुधाईंदासीं त कहिड़े साल में एल्बम आयो आहे ऐं हिन एल्बम जी ख़ासियत छा आहे, एल्बम कहिड़ी गीत जे करे मशहूरु थियो, ऐं दोस्तनि जा कमेंट्स शामिलु कंदा आहियूं। पोइ हाणे हलंदासीं इन गीतनि ॾे त हिन में गीत कहिड़ा कहिड़ा आहिनि। पोइ हिन जो पहिरियों गीत जेको आहे इहो लिखियो आहे वहीद हकड़े साहब। वहीद हकड़े साहब लिखियो आहे त दिलि ते न हलिजां, मतिलबु दिलि जी ॻाल्हि ॿुधणु, अहिड़े हिसाब सां। ऐं उन खां पोइ आहे पांधन जोखे साहब जो गीत आहे, तमामु भलो, जेको हिन कैसेट जो ईअं सम्झि शान आहे, हले नथो वसु छा कयां। उन खां पोइ अब्बास मल्लाह जी शाइरी आहे, मुंहिंजी सिंध जा मारूअड़ा, तमामु बहितरीनु। ऐं मुंहिंजी पसंदि जो शाइर बशीर अहमद बुके जो उन जो गीत आहे। सिराइकी गीत लिखियईं मेॾा तंहिं बिन सांवल यार गुज़ारा नहीं थींदा। उन खां पोइ किफ़ायत लाड़क जो गीत आहे दिलदार दिलि लॻीअ जूं ॻाल्हियूं। उन खां पोइ आहे मोहम्मद आलम रिंद जी शाइरी आहे, पुराणो गीत, पुराणो ऐं मशहूरु गीत आहे, अॼोकी राति रही पोइ। उन खां पोइ आहे बचल बेवस साहब जी शाइरी आहे। गीत जा ॿोल आहिनि अॻे ई अखियूं आलियूं, अखड़ियूं आलियूं। उन खां पोइ दर्स मजीद पुराणो शाइर आहे बहितरीनु, पहिरीं नज़र में। ऐं उन खां पोइ आहे ज़हीर अब्बास जो गीत आहे दिलबर सां थी मेलो वियो, माना दिलबर सां मिली वियो। ऐं उन खां पोइ ज़मीर दाए जो वरी गीत आहे त तुंहिंजो सिर थो मारे, तुंहिंजो सिर थो मारे, न त सोना सां घटि न आहियूं। वीडियो दोस्तों कंप्लीट थी चुको आहे। मूंखे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं पंहिंजनि पहिरीं प्यारनि दोस्तनि ताईं शेयर ज़रूरु कंदा।